नाज़रीन हिते अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त टंडोजाम थाणे जे जुडिशियल मैजिस्ट्रेट छापो हणी पुलिस पारां खंभियल 3 क़ौमी कारकुननि खे आज़ाद करायो वियो आहे। टंडोजाम थाणे ते जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल सत्तार ओचितो छापो हयो, जंहिं दौरान पुलिस पारां रात पेट में खंभियल 3 क़ौमी कारकुननि खे आज़ाद करायो वियो। छापे दौरान एसटीपी टंडोजाम सिटी जे सदर शाहनवाज़ जमाली, आमिर ख़ासखेली ऐं हिक ॿिए कारकुन खे बिना दाख़िला थाणे ते रखण ते खेनि आज़ाद करायो वियो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां ही अहम ख़बर शेयर कंदा हलाऊं त टंडोजाम थाणे जे जुडिशियल मैजिस्ट्रेट छापो हणी पुलिस पारां खंभियल 3 क़ौमी कारकुननि खे आज़ाद करायो आहे। टंडोजाम थाणे ते जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल सत्तार ओचितो छापो हयो, जंहिं दौरान पुलिस पारां रात पेट में खंभियल 3 क़ौमी कारकुननि खे आज़ाद करायो वियो आहे। छापे दौरान एसटीपी टंडोजाम सिटी जे सदर शाहनवाज़ जमाली, आमिर ख़ासखेली ऐं हिक ॿिए कारकुन खे बिना दाख़िला थाणे ते रखण ते खेनि आज़ाद करायो वियो।